अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं संद जीअं लतीफ़ जी ॿोली जीअं त हिकु नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियां। मां तव्हांजो भाउ सलीम लाजलवाणी। मुहर्रमुल हराम जे ॾियारनि में ही ख़िदमतुनि जो सिलसिलो जारी रखंदा पिया अचूं। जीअं त कुझु ॾियार अॻु में हिकिड़ी असांजे अमर आई, बेवा अमर पहुती हुई। चए पई त नलके जी असांखे सख़्तु तकलीफ़ आहे, नलके जी मशीन असांजी ख़राबु थी पई आहे, असांखे नलके जी मशीन वठी ॾियो। हीअ हुनजे लाइ नलके जी मशीन ख़रीद कई आहे असां, जंहिंजे लाइ अलाह पाक सकीबा ने असांजे अमानत मोकिली ही 3700 रुपया। अचो वधीक दुकानदार सां ॻाल्हि ॿोल था कयूं त नलके जी क़ीमत घणी आहे। अस्सलाम वालेकुम दादा, कीअं आहे? तबियत सही आहे? असां नलके जी मशीन जेका ॿाहिरि पई आहे कटोरी वारनि जेको हूंदो इन समय घणे आहे? 3700 रुपया। कुझु रिआयत भाउ जाए त असां 3600 रुपया ॾींदासीं। 3600 ठीकु आहे। 100 रुपया हुनजे किराए लाइ रखूंसि न। ही 3700 रुपया अमानत आई असां वटि। ही 3600 घणे भाउ पूरा आहिनि? पूरा 3600 ॾियां। बाक़ी 100 रुपयो रखियो आहे त जीअं हुनखे किराए भाड़े जो असां हुन अमड़ खे ॾेई छॾियऊंसि। रब पाक अहिड़नि भाइरनि खे करबला जे शहीदनि जे सदके में अजर अज़ीम अता फरमाए, जेके ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत पिया कनि। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो ऐं प्रोग्राम बाबति पंहिंजी राय ज़रूर ॾींदा। महिरबानी।